अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू न्यूज़ इशू में भलीकार मां राज अल्ताफ़ अब्बासी तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा आहियूं त दादू इशू न्यूज़ ते ख़बर हलण बैदि एंटी करप्शन टीम जेकी आहे उहा सरगर्म थी वई आहे। तव्हांखे हिते ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया त दादू इशू में ख़बर हलण बैदि एंटी करप्शन टीम जेके आहे रिश्वत वठंदड़ कामणनि खे नोटिस जारी करे छॾिया आहिनि। तव्हांखे हिते ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया त ट्रांसनेशनल हाईवेज़ खाते में ठेकेदार खां रिश्वत वठण वारी आईडी वायरल थियण जी दादू इशू में ख़बर हलण बैदि एंटी करप्शन 16 अक्टूबर से इंजीनियर और टेंडर क्लार्क के रिकॉर्ड समेत तलब करे वरतो है। इन सिलसिले में असी राब्तो किया है असांजे रिपोर्टर इशफाक मलक का, तो उन्होंने क्या तफसीलात आहिनि। जी इशफाक, असांखे आगाह कजो। जी अल्ताफ, 2 महीना अग दादू के प्रोफेशनल हाईवेज खाते में एक स्कैंडल सामू आयो जैमें इंजीनियर फतेह मोहम्मद सनाई और टेंडर क्लार्क हफीज मेमून पना दादू के ठेकेदार फारूक मलक का एक तरक्याती स्कीम से 30 लाख रुपया रोक रकम और 9 लाख रुपये जो चेक वरतो हो, जैसी आइडियो वीडियोज ठेकेदार पारा 2 महीना अग सोशल मीडिया से वायरल कई हुई। उन हवाले से ठेकेदार पारा दादू हैदराबाद की एंटी करप्शन कोर्ट में एक पिटीशन दाखिल कई हुई, जैमें एंटी करप्शन के जज साहबान प्रोफेशनल हाईवेज के इंजीनियर फतेह मोहम्मद सनाई और टेंडर क्लार्क हफीज मेमून के 16 अक्टूबर से हैदराबाद तलब करे वरतो है। वो इन महिल जी नोटिस आहिनि दादू के सर्कल ऑफिसर वटि पहुची विया आहिनि। जैं इंजीनियर और टेंडर क्लार्क से राब्तो किया है तो वह तव्हांजा नोटिस एंटी करप्शन हैदराबाद कोर्ट में असां वटि पहुता आहिनि, तव्हां महिरबानी करे ये रिसीव कयो। पर वो टेंडर क्लार्क और इंजीनियर मुख्तलिफ बहाना ॼाणाए जो नोटिस रिसीव करण लाइ तैयार न आहे। जी अल्ताफ़, बड़ी मेहरबानी इशफाक, तव्हां असांखे आगाह कयो। तव्हांखे हिते ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया त प्रोफेशनल हाईवेज खाते के जो है एंटी करप्शन हैदराबाद पारा नोटिस जारी कराया विया आहिनि। दादू इशू ते ख़बर हलण बैदि एंटी करप्शन टीम जेकी आहे उहा सरगर्म थी वई आहे।